इते मूंखे अहम ख़बर ॾियूं पिया टंडो अलैयार मां, जिते टंडो अलैयार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मलेरिया वबा तेज़ीअ सां पकिड़जण लॻी आहे। 2 हफ़्तनि अंदरि मासूम ॿारनि समेत 5 ॼणा मलेरिया विघे फौत थी विया आहिनि। टंडो अलैयार ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां रोज़ानो मलेरिया जा केस रिपोर्ट थियण लॻा आहिनि, जॾहिं त लेबोरेटरियुनि में थींदड़ टेस्टुनि में 50% मलेरिया जा केस पॉज़िटिव अचण लॻा आहिनि। गुज़िरियल ॾींहुं चंबड़ में ॿारड़ी ऐं नौजवान मलेरिया विघे फौत थी विया। मसलण वारे इलाइक़े में हिकु औरत समेत 3 ॼणा हयाती विञाए वेठा। इंतिज़ामिया पारां किथे बि मच्छर मार स्प्रे नाहे करायो वियो। DHO जो इहो चवणु आहे त मुतासिर इलाइक़नि ॾांहुं टीमूं रवानियूं कयूं वियूं आहिनि। अहम ख़बर मूंखे ॾियूं पिया टंडो अलैयार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मलेरिया तेज़ीअ सां पकिड़जण लॻी आहे। 2 हफ़्तनि अंदरि मासूम ॿारनि समेत 5 ॼणा मलेरिया विघे फौत थी विया आहिनि। टंडो अलैयार ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां रोज़ानो मलेरिया जा केस रिपोर्ट थियण लॻा आहिनि। लेबोरेटरियुनि में थींदड़ टेस्टुनि में 50% मलेरिया जा केस पॉज़िटिव अचण लॻा आहिनि। गुज़िरियल ॾींहुं चंबड़ में ॿारड़ी ऐं नौजवान मलेरिया विघे फौत थी विया। मसलण वारे इलाइक़े में हिकु औरत समेत 3 ॼणा हयाती विञाए वेठा। इंतिज़ामिया पारां किथे बि मच्छर मार स्प्रे नाहे करायो वियो। मुतासिर इलाइक़नि ॾांहुं टीमूं रवानियूं कई वियूं आहिनि। इहो चवणु आहे DHO जो। तफ़सील मालूम कंदासीं टंडो अलैयार मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल नोहड़ियो खां। जी ग़ुलाम रसूल, छा सूरतहाल आहे? टंडो अलैयार ऐं भरपासे में मलेरिया जा केस वधण लॻा आहिनि। जी बिल्कुलु, टंडो लहर में मलेरिया तेज़ी सां पखिड़ण लॻी आहे। 2 हफ़्तनि अंदरि जेको आहे मलेरिया विघे मासूम ॿारनि समेत 5 ॼणा फौत थी चुका आहिनि। ज़िले जे अक्सर ॻोठनि मां रोज़ाने जी बुनियाद ते मलेरिया जा केस रिपोर्ट थियण लॻा आहिनि। सरकारी तौरु प्राइवेट लेबोरेटरियुनि तां थींदड़ टेस्टनि में जेको आहे हिन ताईं 50% जेको मलेरिया जा केस पॉज़िटिव अचण लॻा आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि चंबड़ में ॿारड़ी समेत नौजवान मलेरिया विघे फौत थी चुको आहे। हिन खां अॻु मिसण वारे इलाइक़े में हिकु औरत समेत 3 ॼणा फौत थी चुका आहिनि। त ॿुधाइणो त एतिरे क़दुरु मलेरिया पखिड़ण जे बावजूदि जेको आहे इंतिज़ामिया तौरु चूंडियल नुमाइंदनि पारां त को बि तहरीक न वरितो वियो आहे। अञा ताईं शहर समेत ज़िले जे कंहिं बि इलाइक़े में जेको आहे मच्छर मार स्प्रे बि जेको आहे न कराए सघी आहे। इन सिलसिले में DHO टंडो अलैयार इब्राहिम परियार सां जेको राब्तो कयो, उन जो चवणु आहे त जिते फौतियूं थियूं आहिनि उन इलाइक़े में जेको आहे असां मेडिकल जूं टीमूं रवानियूं करे छॾियूं आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ग़ुलाम रसूल अपडेट करण लाइ।